प्यारा दोस्तों, ये जो बुजुर्ग फ़कीर आहे मियाँ दाद फ़कीर लगारी। मियाँ दाद फ़कीर लगारी जो है सो हर जमायत में मशहूर मक़बूल आहे। पी साईं सूर बादशाह के वक़्त में पी साईं कोटधन के वक़्त जो दरवेश बुजुर्ग थी गुज़रियो आहे। फ़कीर जी क़बर जेका आहे सा वरी ओलह ओभर ठहियल आहे। दस्तूर मूजिबि क़बरूं जेके आहिनि हुन उहे हूंदियूं उत्तर ॾखण, पर फ़कीर जी क़बर जेका आहे ओलह ओभर ठहियल आहे। वॾो करामत साहिबु आहे। मीर नबी बख़्श ख़ान फ़कीर फ़तेह अली ख़ान जे वक़्त में फ़कीर जेको आहे सो इन दुनिया जी बादशाही करे वियो आहे। एक्सपर्ट हाजी चैनल में फ़कीर मियाँ दाद लगारी कोट मीर मोहम्मद पुल जे पासे जो आहे। वधीक मालूमात सरारो ऐं फ़कीर जे मुज़ावर जी बि इंशाअल्लाह मां वीडियो में रखी आहे। फ़कीर मियाँ दाद लगारी जेको आहे सो इन जी क़बर ओलह ओभर थियल आहे। उहो करामत साहिबु हुयो। फ़कीर मियाँ दाद जो चवण त ॾखण पेर न कराइजे, छाजे करे पी साईं रोज़े वाली दरगाह ॾाकणी पासे आहे। उन वक़्त जा अमीर जेके हुया कोट मीर मोहम्मद जा वाली नबी बख़्श ख़ान ऐं फ़तेह अली ख़ान, उन्हनि जूं बि क़बरूं फ़कीर जे ॿारहीं पासे पहिरियों उहे बि मां हिन वीडियो में ॾेखारींदुसि। ऐं दोस्त बि हिन खे वधीक शेयर कंदा। हे वक़्त जो वाली प्यारा दोस्त मीर नबी बख़्श ख़ान टालपुर कोट मीर मोहम्मद जो जेको फ़कीर मियाँ दाद जे वक़्त में हुयो, जेको हुन फ़कीर खां ॿाहिरि पियो आहे। अॻिते हलंदे ॾेखारींदुसि मीर फ़तेह अली टालपुर ऐं सादियूं क़बरूं। साम्हूं जमायत खानूं जमायत थी वियल आहे। मीरनि जूं बि सादियूं क़बरूं ऐं फ़कीर जो सॼो निज़ाम मुशर्रद शरीफ़ उहो निमा जंहिंजे हेठां फ़कीर साहब पंहिंजी जेका आहे ज़िंदगी गुज़ारी, इहो ई निमा आहे। ऐं हिन वीडियो में हर टाइम फ़कीर साम्हूं वेठा आहिनि ग़ुलाम अब्बास अंसारी साहब ऐं ॿिया दोस्त आयल ज़ाइरीन वेठा आहिनि। एक्सपर्ट हाजी चैनल में फ़कीर जे मुतलिक़ मालूमात ॾिनी वई आहे। वधीक मालूमात जो ॿिए वीडियो जो इंतज़ारु कंदो। फ़कीर जा आख़िरी मियाँ दाद फ़कीर हुर जमायत में मशहूरु हुयो, जंहिं मीरनि खे मञाए कई। जिन अॼु ॾिसो फ़कीर तिला मथां आलीशान ठहियल आहे ऐं मीर ॿारहं फ़कीर जे बि आम क़बर में वेठा आहिनि। फ़कीर जो फैज़ पूरी हुर जमायत में दरगाह में जमायत में मशहूरु आहे। हाँ